इलेक्शन कमीशन कराची डिवीजन में 23 अक्टूबर ते रिथियल मकानी चूंडू हिकु भेरो ॿीहर मुलतवी करे छॾियूं। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि इजलास में मकानी चूंडू फिलहाल मुलतवी करण जो फ़ैसिलो कयो वियो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चयो त वफ़ाक़ी घरू वज़ारत मकानी चूंडुनि जी सिक्योरिटी लाइ रेंजर्स ऐं फ़ौजी सिक्योरिटी ॾियण खां माज़रत कई आहे। उन करे कराची में मकानी चूंडू मुलतवी करण खां सवाइ को दॻु न आहे। 15 ॾींहनि खां पोइ इलेक्शन कमीशन जो ॿीहर इजलास कोठाए इलेक्शन जी नई तारीख़ जो फ़ैसिलो कयो वेंदो। सिंध हुकूमत 3 महीननि लाइ मकानी चूंडू मुलतवी करण लाइ वफ़ाक़ी हुकूमत खे 3 ख़त लिखिया हुआ। वफ़ाक़ी घरू वज़ारत पिणु रेंजर्स तोड़े फ़ौजी सिक्योरिटी ॾियण खां माज़रत कई हुई। साजिश के तहत न सिर्फ यहाँ बल्कि जाए वकू को उन्होंने उसी वक्त वॉश आउट कर दिया, सारे शवाहिद बिठा दिए, रोड खोल दी गई। इतना बड़ा वाकया हुआ, 180 लोग शहीद हुए, लेकिन उस पर रिएक्शन और उसके बाद हम जब FIR कराने गए उस पर बड़ी उन्होंने तकालीफ दी। हमारे पास वो कुछ इत्तेफाक हो गया है, उसको हम लीगली देख रहे हैं और जो नॉर्मल प्रोसेस देखें, हमने खुद कहा था इस ड्राफ्ट को लाके कि इसमें बेहतरी की गुंजाइश है और हम हर पॉलिटिकल पार्टी PTI को भी सिफारिशात देनी है तो दे। हाँ, जो हम समझेंगे, जो हुकूमत समझेगी, जो प्रोविंशियल असेंबली समझेगी दुरुस्त है, वो सिफारिशात मंजूर करेंगे। मुझे समझ नहीं आती इस शख्स की, अपने पाँव पे खुद कुल्हाड़ी मारता है। अपनी पार्टी के तो सब हर सीट पे खुद खड़ा हो गया, चलो जीत भी गया। PTI का स्कोर क्या है? 0। MLA तो तुम ऑलरेडी है, तुम हो नहीं सकते। ये अपने पर में ना, जो मैं 6 सीटें जीत गया, बड़ी बात हो गई। पार्टी ने 6 सीटें हार दी, मतलब 6 सीटें इसकी पार्टी की कम हो गई है। आप सोचिए इसकी वजह से, इस शख्स की वजह से। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त मकानी कानून जी कुझु मामलनि ते MQM सां इतफ़ाक़ थी वियो आहे। असां त अॻु ई चयो हो त मकानी कानून में बहितरी जी गुंजाइश मौजूदु आहे। PTI बि पंहिंजूं सिफ़ारिशूं ॾे हुकूमत या असेंबली सही सम्झूं त मंज़ूर कयूं वेंदियूं। हिन वक़्तु पीपुल्स पार्टी इलेक्शन जी बहितर पोज़ीशन में आहे, पर पंहिंजे फ़ाइदे लाइ अमन अमान जी सूरताल खे ख़तरे में नथी विझी सघे। उन करे इलेक्शन कमीशन खे मकानी चूंडुनि बाबति ख़त लिखियो। कराची में कारसाज़ साने जे शहीदनि जी यादगार ते हाज़ुरी खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त इमरान ख़ान अजीब माण्हू आहे, पार्टियुनि जूं सीटूं वधाइण बदिरां घटाए रहियो आहे। ही पंहिंजे पेरनि ते पाण कुआड़ो हणी पार्टी खे ॿोड़णु चाहे थो। कारसाज़ साने खां पोइ साज़िश तहत शायदियूं मिटाई वियूं। उन वक़्त जे वॾे वज़ीर अरबाब गुलाम रहीम जो अहिड़ो हशर थी वियो जो दर दर भटकी पियो। पंहिंजे तक जे अवाम ॿिए खेसि रद्द करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट शाहज़ेब क़त्ल केस में शाहरुख जतोई ऐं ॿियनि जवाबदारनि खे बरी करे छॾियो। जस्टिस इजाज़ुल हसन जी सरबराही में सुप्रीम कोर्ट जी 3 रुकनी बेंच शाहरुख जतोई ऐं ॿियनि खे आज़ाद करण जो हुकुम ॾिनो। शाहरुख जतोई जे वकील सरदार लतीफ़ खोसा दलील ॾींदे चयो त धुरिन में अॻु ई राज़ीनामो थी चुको आहे। जवाबदारनि जो दहशत पकाइण जो को बि इरादो न हो। हिक क़त्ल जे वाक़े खे दहशतगर्दी जो रंग ॾिनो वियो। सुप्रीम कोर्ट नैब कानून में तरमीम बाद एहतसाब अदालतुनि पारां वापस कयल समूरनि रेफरेंसिस जो रिकॉर्ड पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जी सरबराही में नैब कानून में तरमीम खिलाफ PTI चेयरमैन इमरान खान जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई वई। इमरान खान जे वकील ख्वाजा हारिस दलील ॾींदे चयो त रेंटल पावर समेत समूरा वॾा केस ख़तम कया विया। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त नैब कानून खे जाचण लाइ असां कस्टडी जी ॻोल्हा में आहियूं। नैब खां पुछंदासीं त वापसि कयल रेफरेंस काॾे पिया वञनि। मुमकिन आहे त वापसि आयल रेफरेंस ॿीहर दाख़िल थियनि या कंहिं ॿिए अदालत में वञनि। हर हिकु ज़िम्मेवार जो एहतसाब थियणु घुर्जे। जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स ॾिना त कानून खे डिज़ाइन करे पार्लियामेंट कीअं मोकिले सघो था। सुभाणे को दरख़्वास्त ॾींदो त 10 रुपयनि जी करप्शन जी जांच बि नैब करे। अदालत पार्लियामेंट जे मामलनि में छो मुदाख़लत करे।
चीफ इलेक्शन कमिश्नर पारां पंजाब में मकानी चूंडूं न कराइण ते पंजाब हुकूमत खिलाफ सुप्रीम कोर्ट में रेफरेंस मोकिलण जो ऐलान करे छॾियो। पंजाब में मकानी चूंडूं कराइण बाबति चीफ इलेक्शन कमिश्नर जी सरबराही में 3 रुकनी बेंच केस जी ॿुधणी कई। स्पेशल सेक्रेटरी कमीशन खे ॿुधायो त पंजाब हुकूमत मकानी चूंडुनि बाबति ऑर्डिनेंस हाणे जारी कयो। ऑर्डिनेंस या कानून कमीशन सां शेयर नाहे कयो वियो। 2 भेरा तकबंदियूं कराए चुका आहियूं। जन ते ख़र्च थियो आहे। पंजाब हुकूमत खां उहे ख़र्च वसूल करण सां गॾु तोहिनी अदालत जी कार्रवाई कई वञे। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो त पंजाब हुकूमत सां वधीक को बि इजलास न कंदासीं। हाणे फ़ैसिलो कयो वेंदो। अॼु ई सुप्रीम कोर्ट में रेफरेंस मोकिलियूं था। पंजाब हुकूमत अदालती हुकुमनि ते अमल नथी करे, उन खिलाफ़ तोहिनी अदालत जी कार्रवाई कई वञे। पंजाब हुकूमत 7 ॾींहनि अंदरि मकानी कानून न ठाहियो त तोहिनी अदालत जी कार्रवाई शुरू कंदासीं। तहरीक इंसाफ चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी बरतरफ़ी लाइ सुप्रीम जुडिशियल काउंसिल में रेफरेंस दाख़िल करे छॾियो। रेफरेंस में इल्ज़ाम हयो वियो आहे त सिकंदर सुल्तान राजा मुबैना तौर ते धुर थी वियो आहे, उन करे उहिदे जे क़ाबिल नाहे रहियो। कैस उहिदे तां हटायो वञे। पीटीआई जे सेनेटर्स आज़म सवाती ते हिरासत दौरान मुबैना तशद्दुद वारे मामले ते चीफ जस्टिस खे ख़त लिखी छॾियो। तहरीक इंसाफ जे समूरनि सेनेटर्स चीफ जस्टिस खे गॾियल ख़त लिखी चयो त 13 अक्टूबर ते राति जे वक़्तु एफआई आज़म सवाती जे घर ते चढ़ाई कई। अदालत में पेशी खां अॻु केतिरनि ई कलाकनि ताईं आज़म सवाती खे हिरासत में रखी तशद्दुद जो निशानो बणायो वियो। आज़म सवाती जिस्म जे हसास हिसनि ते थियल तशद्दुद खां बि अदालत खे आगाह कयो। चीफ जस्टिस खे अपील आहे त इंसानी हक़नि जी भञकड़ी ऐं अवामी मुफ़ादनि वारे मामले खे नज़र में रखंदे फौरी नोटिस वठे। With a mixture of emotion that I go back because so much has happened, but I'm looking forward to once again meeting with people of my constituency, although all of Pakistan is my constituency, but the story starts from Larkana. बड़ी खुशी आहे कि आज मां वापस पंहिंजे प्यारी धरती ते ईंदसि ऐं मुंहिंजे भाउरनि खे भेनरुनि खे मज़दूरनि खे किसाननि खे मां ख़ैरात तहसीन पेश कंदी कि मां पंहिंजे बहन जो साथ ॾिनो आहे ऐं इंशाअल्लाह ताला कामयाबी जल्दी। जो अवाम के दुश्मन हैं वो चाहते थे कि पूरी पाकिस्तान पीपल्स पार्टी की क़यादत को खत्म किया जाए। हमारे जान सारे बेनजीर ने अपने जान की कुर्बानी दे करके अपने लीडर, अपनी बहन पीपल्स पार्टी की क़यादत की हिफाजत की। उस सानेहा के तमाम शहीदों को सलाम पेश करती हूँ। कारसा साने के 15 साल गुज़री विया। 18 अक्टूबर 2007 ते 8 वरनि जी जलावतनी ख़त्म करे ॾे वापसि पहुचंदड़ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे काफ़िले खे बमनि सां निशानो बणायो वियो। धमाकनि में 177 ॼणा शहीद ऐं 600 खां वधीक ज़ख़्मी थिया। पीपी पारां शहीदनि जे साले सवाब लाइ गढ़ी खुदाबख्श भुट्टो में शहीदनि जी मज़ारुनि ते हाज़ुरी भरे क़ुरान ख़्वानी कई वई। शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी कराची में कारसास जे शहीदनि जी यादगार ते हाज़ुरी भरी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां कारसास साने जे शहीदनि खे भेटा पेश।
आसिफ अली ज़रदारी चयो आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं उन जे हज़ारे जयालनि जी रत सां जमहूरियत क़ाइमु आहे। पीपुल्स पार्टी कायद जे मिशन जी पूराई लाइ 73 जे आइन खे असुल सूरत में बहाल कयो। जारी कयल बयान में आसिफ अली ज़रदारी चयो त पीपुल्स पार्टी अज़म थी वरजाए त कुझु बि थी वञे जमहूरियत ते रहण अचण न ॾिनी वेंदी। अरिड़हीं आइनी तरमीम मुल्क जे सालमियत ऐं बका जी ज़ामिन आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अॼोको ॾींहुं यादि ॾियारे थो त पीपी क़यादत ऐं कारकुन पंहिंजी जदोजहद दौरान रत जा दरिया पार कया। पीपी जमहूरियत जी बहाली ऐं मज़बूती लाइ केतिरनि ई साज़िशुनि खे मुंहुं ॾिनो। 18 अक्टूबर ते 2007 ते शहीद बेनज़ीर भुट्टो जी आजा लाइ गॾु थियल 180 जयालनि जो रत वाहियो वियो। खेनि भेटा पेश कयूं था। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमून पारां कारसाज़ थाने जे शहीदनि खे भेटा पेश। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त शहीद मोहतरमा जे काफ़िले ते हमिलो जमहूरियत लाइ वॾो सान्यो हो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ते हमिलो जमहूरियत जी बहाली लाइ जदोजहद खे ख़तमु करणु हो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो त 18 अक्टूबर पाकिस्तान में हक़ीक़ी जमहूरियत लाइ उमीद जो ॾियारो हो। मुल्क ऐं जमहूरियत दुश्मन अंसरनि खे उहा ख़ुशी बर्दाश्त न थी। जानिसार पंहिंजी हयाती जी परवाह करण खां सवाइ पंहिंजे क़ाइद खे बचाइण लाइ अॻिते निकिता। 18 अक्टूबर जे शहीदनि गाज़िन ऐं बहादुर जालनि खे सलाम पेश कयूं था। इस्लामाबाद जी डिस्ट्रिक्ट बेंच सीशन अदालत बैरिस्टर फहद मलिक कत्ल केस में टिनी जवाबदारनि खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत 6 सालनि खां पोइ केस जो फ़ैसिलो ॿुधाईंदे जवाबदार राजा अरशद, राजा हाशिम ऐं नौमान खोखर खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। बैरिस्टर फहद मलिक खे 15 अगस्त 2016 ते इस्लामाबाद में क़त्ल कयो वियो हो। करे नोटिस ॾिना अदालत सां करे घुरायो असां माना हुननि जे तरफ़ां का बि इन्फॉर्मेशन न रात अचानक माना हिन लेटर कढियो ॻोठ खां 700 नफ़री हुई इन लाइ असां ॿाहिरां निकिरी करे एहतियात कया रोड ते माना गांव में वेही रहिया त असांखे ॿुधो वञे छो जो हिते 15 सालनि खां माना हीउ ॻोठ आबाद कराची जे इलाइक़े गाज़ीगोट जे ब्लॉक जी खे इम्कानी तौर ढाइण खिलाफ़ रहवासी रोडनि ते निकिरी आया। रहवासियुनि जो औरतुनि ऐं ॿारनि सूधो एहतिजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त कंहिं बि सूरत में ब्लॉक जे जी खे ढाइण न ॾिनो वेंदो। एंटी इंक्रोचमेंट स्कीम 33 जे सिंधी पसंदी गाज़ीगोट जे ब्लॉक जी खे अॼु ढाइण जो फ़ैसिलो कयो हो। रावलपिंडी जी अदालत शेख रशीद खे लाल हवेली मां बेदखल थियण खां रोके छॾियो। अदालत लाल हवेली ख़ाली करण खिलाफ़ शेख रशीद जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती।
एवेन्यू ट्रस्ट खे 15 ॾींहनि ताईं कार्रवाई न करण जो हुकुम। सिंध जे बोर्ड मुतासिर इलाइक़नि में वबाई बीमारियुनि ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक 5 ॼणा फौत। थारू शाह वेझो ॻोठु तालिब हुजण वासी 22 वरनि जो नौजवान हालार हुजण मलेरिया वॻे फौत। राधण वासी नौजवान राना साजिद अली राजपूत डेंगी वॻे कराची में दम ॾेई छॾियो। मंज़ूराबाद वेझो 6 वरनि जी ॿारड़ी नवीता कोसो गेस्ट वॻे हयाती विञाए वेठी। फरीदाबाद वेझो ॻोठु सैदपुर जो रहवासी पीरसन मोहम्मद अली चांडियो गैस्ट्रो वॻे फौत थी वियो। दादू सिविल अस्पताल जे दिल जे वार्ड में वाही पांदी वासी 7 वरनि जो बोर्ड मुतासिर ॿारड़ो इरफान अली आलखानी फौत। ड्यूटी डॉक्टर न हुअण जो इल्ज़ाम। हैदराबाद पुलिस गुज़िरियल राति मुबैना फौरन हथां हथ कयल 5 करोड़ 10 लख रुपयनि जी रक़म मीडिया आॾो पेश करे छॾी। SSP अमजद शेख प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 28 सेप्टेम्बर ते छलगरी मां वॾी वारदात कंदड़ जवाबदारनि खे गुज़िरियल राति कार्रवाई दौरान मारियो वियो। मारिजी वियल चइनि फोरन जा 6 साथी फरार थी पिया। जवाबदार बैंक जे कैश वैन मां फुरकंदा हुआ। सिक्योरिटी वैन जो ड्राइवर बि साणनि मिलियल हो। जवाबदारनि ते पाक कॉलोनी कराची ऐं खैरपुर में फुर्जा केस दाख़िल हुआ। कड़ियो गवर में नींगर सां 3 जवाबदारनि जी मुबैना बदखिली। बेहोशी वारी हालत में घर ॿाहिरां फिटो करे फरार। बाईपास जे रवासी खे बोतल में नशो ॾेई 3 जवाबदारनि अकू शीदी ढीरो कोहली ऐं संदन साथी मुबैना तौर बदफिली जो निशानो बणायो। वारसनि पारां जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। बलोचिस्तान जे गंदाखा ऐं कोट मक्सी तालुकनि में 50 किलोमीटरनि जे पटीअ में बीठल पाणी नेकाल न थियो। केतिराई ॻोठ रोड ऐं रस्ता अञा ताईं ॿुॾल। कोट मक्सी खां चौकी जमाली ताईं पाणी बीठल। कुबो सईद खान खां कोट मक्सी वारो रोड बहाल कयो वियो। कच्ची पुल खां कोट मक्सी रोड अञा ताईं बहाल न थी सघियो। रवासी ॾुखियनि मुंहुं ॾियण ते मजबूर। डायली वेझो ॻोठ कुंडड़ी में औरत जो लाश हथ पारसन आपघात करार ॾेई छॾियो। 2 ॿारनि जी माउ अमीनत रायमो जो लाश पाणी जी टैंकी मां मिलियो। वारसनि जो चवणु आहे त अमीनत खातूं घरू अणबणत सबबि आपघात कयो आहे। भारत जी हिक हटी 2023 में रिथियल एशिया कप में शिरकत लाइ पाकिस्तान अचण खां इनकार करे छॾियो। भारतीय मीडिया मूजिबि BCCI जे सेक्रेटरी ऐं एशियन क्रिकेट काउंसिल जे सरबराह जय शाह ऐलान कयो त भारतीय क्रिकेट टीम 2023 में एशिया कप खेॾण लाइ पाकिस्तान न वेंदी। इवेंट पाकिस्तान बदिरां कंहिं न्यूट्रल वेन्यू ते कराइण जो मुतालबो। ऐं ऑस्ट्रेलिया में T20 वर्ल्ड कप जा मुक़ाबला जारी। 5 मैच में नीदरलैंड निमेबिया खे 5 विकेट सां शिकस्त ॾेई छॾी। निमेबिया पारां ॾिनल 122 रन्स जो हदफ़ आख़िरी ओवर में पूरो करे वरितो। 6 मैच में श्रीलंका पारां ॾिनल 153 रन्स जे हदफ़ जे ताक़ुब में UAE जी बैटिंग जारी।